बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांखे अफ़सोस बि आहे ऐं ॾुख बि थिए थो सिंध गवर्नमेंट ते, डिवीज़न सखर जी गवर्नमेंट ते, ज़िले खैरपुर जी गवर्नमेंट ते ऐं सूबे दरे थाणे जे पुलिस ते। त अॼु 14-15 ॾींहं आहे त शहीद सजाद अली चंडी जा क़ातुल हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे ऐं उनखां रिकवरी न थी आहे। उनखे विहारियूं सेज ते वेठा आहिनि पुलिस वारा, पर ॿिया क़ातुल जेके हू ॿुधाए थो पुलिस नाला वठी ऐं पंहिंजे गीदे में पनो रखी ऐं मालिकनि खे फरियादनि खे ॾटा थीजे त बाबा इहे मां गिरफ़्तार करे राति अचां थो ऐं तव्हांजा क़ातुल इहे रहियल जेके कंबोयो सादाम ॿुधाए थो त मूं सां गॾु इहे फलाणा फलाणा आहिनि ऐं उहे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खां रिकवरी करे उन्हनि खे सज़ा इंशाअल्लाह ॾियारींदासीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त अञा ताईं अॼु 14-15 ॾींहं गुज़री चुका आहिनि त सोबोदरो पुलिस का बि अॻु भराई न कई आहे ऐं सोबोदरो पुलिस ख़ामोश निंड पई आहे, पंहिंजो धंधो शुरू करे ॾिनो आहे। हाणे असां IG सिंध खे अपील था करियूं, DIG सखर खे अपील था कयूं ऐं SP खैरपुर खे अपील था कयूं ऐं वॾा वस वारा जेके बि ऑफिसर आहिनि, होम सेक्रेटरी ऐं ॿिया जेके बि वज़ीर आला सिंध, सभिनी खे असां अर्ज़ु कयूं था त शहीद सजाद अली जा क़ातुल गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾियारी वञे। ऐं अॼु ॾींहं ताईं इहा मायूस